पाकिस्तान क्रिकेट टीम जी जेका टीम है उहा सेमीफाइनल में हुजे ऐं पाकिस्तान जी आवाम में जोश ऐं खरोश न हुजे इहो नामुमकिन आहे। मिठी में स्पोर्ट्स खाते जे मुआविन ख़ासि अरबाब लुत्फ़ पारां मिठी जी आवाम खे बहितरीन तफ़री फ़राहम करण जे लाइ वॾे स्क्रीन ते अॼु मैच ॾेखारण जो हिते प्रोग्राम इनकाद कयो वियो आहे। अरबाब लुत्फ़ टीम जो अहम अॻवान ऐं सीनियर क्रिकेटर अशरफ कोकर असां सां गॾु मौजूदु आहे। उनखां पुछंदासीं त पाकिस्तान जी जेका टीम आहे उन जी हिन वक़्तु कहिड़ी पोज़ीशन आहे ऐं पाकिस्तान जी टीम मां सेमीफाइनल जी जेके कहिड़ियूं उमेदूं आहिनि। इंशाल्लाह पाकिस्तान नाक़ाबिल शिकस्त टूर्नामेंट में रहंदो अचे पियो ऐं असां भरपूर असांखे उमेद है इंशाल्लाह अल्लाह में उमेद है तो पाकिस्तान जी टीम भरपूर परफॉर्मेंस करे पंहिंजी जेको नाक़ाबिल शिकस्त रहंदी पई अचे उनखे कंटिन्यू कंदे ऑस्ट्रेलिया जी टीम खे इंशाल्लाह शिकस्त ॾींदी। पाकिस्तान जी टीम जो कैप्टन बाबर आज़म ऐं मोहम्मद रिज़वान टॉप ते तमामु सुठो खेॾनि पिया। हीअं नंबर 1 T20 बैट्समैन है बाबर आज़म ऐं इंशाल्लाह शाहिन शाह अफ़रीदी तमामु बहितरीन बॉलिंग फॉर्म में ऐं हारिस रऊफ़ हसन अली थोरो घणो बैक ते है पर इंशाल्लाह वो भी इंशाल्लाह कम बैक कंदो इंशाल्लाह। बस असांजो हिन वक़्तु जेका पाकिस्तान क्रिकेट टीम तमामु सुठो खेॾी आहे ऐं अलाह जे फज़ल करसम सां हिन दफ़े अहिड़ी क्रिकेट में कॾहिं कोन खेॾी 5 मैच खटी वरिता आहिनि ऐं अॼु असांखे उमेद आहे इंशाल्लाह ताला जेको अॻु में 5 मैचनि में खेॾी उन जोशी जज़्बे सां खेॾी थी ऐं ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ सेमीफाइनल विन कंदासीं ऐं फाइनल लाइ न्यूज़ीलैंड सां मुक़ाबिलो थींदो। जी बिल्कुलु तारीख़ी इवेंट खे तारीख़ी बणाइण जे लाइ मिठी जी गॾी भीड़ ते वॾी स्क्रीन जो हिते प्रोग्राम रखियो वियो आहे जिते शहरी जेके आहिनि वॾे तइदाद में गॾु थींदा ऐं हीअ तारीख़ी इवेंट खे इंजॉय कंदा। जी